अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी लतीफ़ जी बोली आवाज़ माशूक हिंगोर जो तव्हां ॾिसी रहिया आहियो जी लतीफ़। तो जी लतीफ़ सीरीज़ जी वीडियो में अॼु पाण ॻाल्हाईंदासीं सिंध जे हिकिड़ी अहिड़े फ़नकार जे बारे में। फ़नकार चइजे या हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत जंहिं पंहिंजो पाण मल्हायो ऐं पंहिंजो नाव कमायो। त उहा सिंध जी मिठी सुरीली ऐं बहितरीन हर दिल अज़ीज़ शख़्सियत आहे साईं सादिक फ़कीर साहब। सादिक फ़कीर साहब जी ज़िंदगी ऐं सादिक फ़कीर साहब जे फ़न जे बारे में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। सो अचूं था सादिक फ़कीर जी तरफ़। सादिक फ़कीर सिंध जो न सिर्फ़ु हिकिड़ो मायानाज़ फ़नकार बल्कि हिकिड़ो अहिड़ी शख़्सियत हुई जेको जंहिंजे विछोड़े ते न सिर्फ़ु उनजे शेर मिठी, न सिर्फ़ु उनजे जीअं खणी चइजे उनजे खिते थरपार कर, बल्कि पूरी सिंध उनजे लाइ सोगवार आहे। ऐं ख़ासि करे उनजा जेके अज़ीज़ क़रीब माइट मिट ऐं वेझा दोस्त यार शाइर जीअं अयाज़ गुल चयो त तोखां थींदे धार हो यार, मिठी कोड़ी थी लॻे सादिक मुंहिंजा यार। ऐं खोड़ सारनि शाइरनि उनखे पिण भेट ॾिनी। सो अॼु पाण ॻाल्हाईंदासीं सादिक फ़कीर जे बारे में। अचो त शुरूआत करियूं। हिन जे खिल मुख चेहरे ते सदाई मुर्कनि जा मलमली मींहं मामाणा पिया पसार कंदा हुआ। हिन जे शीतल सुभाउ ते मूं कॾहिं बि कावड़ जी आग न ॾिठी। हू सदाई खिलंदो हो ऐं खिलाईंदो हो। केसि उहा अनोखी ॾात बि ॾातर वटां ॾिया तौरु मिलियल हुई ऐं हू मायूस चेहरनि जे आकाशनि ते मिंटनि में तबसुम जा तारा टिमकाए छॾींदो हो। कचेरियुनि जो कोॾियो सादिक लतीफ़ा ॿुधाइण जो बिनई शौक़ीन हूंदो हो। हिन जी सिंध जॾहिं वसी सीने में धड़कंदड़ दिलरुबा दिल वांगे हिन जो दस्तरख़्वान बि कुशादो हो। धणी ताला तरफ़ां मिलियल इज़त शोहरत धन ऐं दौलत जे बावजूदि हुन कॾहिं बि वॾाई न कई। सादिक फ़कीर सदाई फ़कीरी रंग में रचियल नज़र ईंदो हो। 20 तारीख़ 1964 ते सिंध जे हिकिड़े बहितरीन मिठे शेर मिठीअ में फ़कीर फैज़ मोहम्मद फैज़ तपेदार जे घर में जनम वठंदड़ सादिक फ़कीर शागिर्दी वारी वईअ में पंहिंजे मामे हुसैन फ़कीर खां राग जी बाक़ायदा सिखा वरिती। ऐं पर संदि सोज़ भरियूं सदाऊं ॿुधी ईअं लॻे थो त हीउ ॼमंदे ई ॼाम हो। हिन खे कुदरत अहिड़ो आवाज़ ऐं अंदाज़ अर्पियो हो जो अहिड़ो राग सिखण सां नाहे मिलंदो। ऐं इहा हक़ीक़त आहे बकौल डाट की कहावत जे त रागी पागी पारखो नाड़े भेंड निहाओ ए सिखाया न सिखे हैं जाने राह उकिली हाओ। सो ॻाइणो पीरनि जो पारखू, हिकमत जो हाकिम ऐं इंसाफ़ कंदड़ माण्हू उहे सभई सेखारण सां नाहिनि सिखंदा, पर उन्हनि जे अंदरि कुदरत उहो आर्ट ओतींदी आहे ऐं उहे दिली तौरु दुनिया में निर्वार थींदा आहिनि। सादिक 1992 में जॾहिं रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते अयाज़ गुल जी वाई तोखां थींदे धार ॻाई हुई, तॾहिं सिंध जे साञावंद समातनि वॾी सिक मां सवेकार कयो हो ऐं हू सिंध जो ॿिजल थर जो ॿाॿीहो थी वतन जी फिज़ाइन में गुंजंदो रहियो। संदसि सोज़ भरियो आलाप ॿुधी महान कवि शाइर शेख अयाज़ बि चई ॾिनो त मुंहिंजी शाइरी खे उहो आवाज़ मिली वियो आहे जंहिंजी ज़रूरत हुई। उन खां सवाइ सादिक शेख अयाज़ खे ख़ूब ॻायो, जंहिंमें सखी पिया खे मिली त चइजां चांदनी तो सिवा न थींदी, अची त मुंहिंजी उमास में आहे छो त ॿी राति कान थींदी। ऐं कुक कोयल करे जहिड़ा लाजवाब कलाम ॻाए उहो सिंध जे अमर इतिहास में हमेशह लाइ अजर थी वियो। सादिक फ़कीर पेशे जे लिहाज़ खां पीटी टीचर हो। हू ताहयात सिंध ग्रेजुएशन एसोसिएशन सिगा थरपारकर जे ज़िले सदर पिण हो। ॻाइणु हिन जो शौक़ु हो। मिटीअ सां माइटी हुजण करे हिन पंहिंजे अमर आवाज़ खे झर झंग झुमायो। हू बहार जे पुर झोबन में ॼाओ ऐं भरे तरे बहार में मेलो मतल ऐं रिहाण रतल छॾे हमेशह लाइ हिन जहान मां हलियो वियो। सादिक जे पोयरनि में 3 पुट 1 न्याणी 2 भाउर ऐं घरवारी समेत समूरी एशिया खंड जी सोगवार छॾे वियो आहे। अॼु उहो न आहे पर हिन जो सदाऊं
त आहिनि। सादिक फ़क़ीर खे विछड़े ई हाणे वॾो अरसो थियो आहे, पर लॻे ईअं थो ॼण हिन खे विछड़े ई के पल गुज़रिया आहिनि। हिन जे विछोड़े जो थाड़ेलिन दिलिन खां बर्दाश्त थिए ई नथो। अॼु जो थारेलो दाह करे चवे थो त ए मिठा माणे नगर बिना जो मोकिलाणिन जे ईअं अचानक हलियो वें, तुंहिंजे वेह खां पोइ मिठीअ खां मुर्कूं मोकिलाए वियूं आहिनि। अॾो दोस्त खलील बि गुलशेरनि जियां ॻरी रहियो ऐं चई रहियो, तूं नरेड़ी डंड ते कुंज जे कर लाए जीअं, ॼण हू ऐं ही गाओ जीअं हाणे जे वेंदे हलियो, केरु भाईंदो वतन, केरु चाहींदो वतन। हयाती जे सेरा ते रत जो रेच ॾींदड़ समाज सेवक मामा वशन थरी हिन जे बेमुदाए ते मौत ते ईअं रुनो जीअं वाहूंदी जी ते वलहे पवंदी आहे। तुंहिंजी जुदाई रुगो सेरा खे सोगवार नाहे कयो, पर उत्तर सिंध जे दिलियुनि में बि तुंहिंजी ताज़ियत जा तॾा विछाया विया आहिनि। सिंधी मौसीक़ीअ जे आकाश जा तारा तुंहिंजे अलोप ते वञण खां पोइ ऊंधा ई नज़र अचे थी। तो जहिड़ा अमर रागी ऐं घणवाण इंसान सदियुनि खां पोइ पैदा थींदा आहिनि। वरी अफ़सोस सां चवणो थो पवे त सरमंद खां पोइ तूं बि ईअं ई गाॾियुनि जी बुख बणिजी वें। अफ़सोस जंहिंजे हिकिड़े आलाप में हज़ारे सारसनि जी मिठास समायल हुई। सादिक खे सिंध कॾहिं बि न विसारे सघंदी। हू सिंध जे उन्हनि सुनहरी यादनि में समायल हूंदो जिन खे सारे सिंध कॾहिं सुॾकंदी त कॾहिं थधा साह भरे मुरकंदी। अॼु बि सिंध सादिक जहिड़नि सपोत पुटनि खे संभारे फ़िख्र करे थी। भले पार जे भली धरती दहशत अरब में विछड़ी वियल असांजे सेरा जा सारस, तूं पंहिंजे कैरियर जो पहिरियों कलाम वाक़ई सही ॻायो हो। लिखे पंधु करायो, तोखे बि लिखे ई पंधु करायो हो, उहो बि आख़िर पंधु। तो दोस्तों, हीअ बि अॼु जी वीडियो उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। जेकॾहिं तव्हां जो को फेवरेट सिंगर शाइर आहे त उनजो नालो कमेंट में ज़रूरु लिखो, ऐं कोशिशि कंदुसि त उनजे मथां वीडियो ठाहियां। ऐं मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं साथ सलामत, सिंध सलामत।